जेको ही चाहे थी सो थियण मां न ॾींदसि दी। छा थी चाहे? हिन घर में ही रहण जो सोचे थी। पंहिंजो घर अथसि, सदा रहे। समझण जी कर दी शबाना, सॼी उमिरि कीअं रहंदी, ईअं ठहे थो? मता तव्हांजो नज़ीर पेर ते अची वञे। पेर ते अचे भी सही, पर मासी मूंखे नाहे वञणो। इहो मुनासिब नाहे नूरी। आहे मुनासिब। जे एॾो इल्जाम हयो उन ॾे मोटी वञा। इन खां सुठो आहे त फाहो खाई मरी वञा। अदी मां नज़ीर सां मिली अचां। जे नुक़सान में न अची वञे। मूंखे कुझु न चवंदो, चिड़ंदो त समझाईंदीसांसि, सारी हक़ीक़त कंदीसांसि त समझी वेंदो। तुझी मर्ज़ी, मयार न ॾिजाए। सुभाणे नज़ीर ॾे वेंदसि, का मयार न ॾींदसि अदी। नज़ीर न मञो त मोटी अचे नूरीअ जो रिश्तो ख्वाहिश मुताबिक़ कंदसि। तू निभागी आई, निपोटी आई, अचण सही हिन घर में मुसीबतूं खणी आई। हीअं ताईं छा छा गुज़रियो आ, केड़ियूं केड़ियूं तादियूं कयूं तई। मूं डोराप ॾिनो आ मामी, मूं गुनाह कहिड़ो कयो आ? अदो दादन ठीक न हो त बि न छॾियई, गिरफ्तार थी वियो त बि अम्मा खां हाल पुछण लाइ बि नथी छॾी। नाइंसाफ़ीअ जी बि हद हूंदी आ। ज़ुल्म मूं ते ऐं कावड़ बि मूं ते। दर्स भला चातड़ी खणी चा, तू जुए खुड़ियो डंबिया, न त मुसीबतूं इन घर मां न वेंदियूं। जी खुड़ी डंबण सब डोला वाला हदा। ही छा थी करे मामी? रब खे मूंखे मजबूर न करे। मजबूर छा कंदी है? छा करण त मजबूर कंदी है? धमकी थी? हां छा थी करी? करी थी या कल थी थई। अना खुड़ी डंबण जो इरादो केम अची वेन मुसीबत। खुड़ी तुंजी न भिजाए, ॾाइण जो नमूनो तुंजो आहे। सताई वरी हिन बेदो ही के दी। हाणे माठे थाणो जी तो खुड़ी डंबी। थाणो धणकिया नि धणकी ना है। अम्मा पानी दे। खोड़ मुझे बचड़े ला पानी। सद्दू कोने पुटड़े ता सद्दू कोने मुझे बचड़ा खलास है। तो लखे सामने बाकी हिन ॾाइण तो दुश्मनन जो सिर कयो। अजी मुझे बचड़ा ठीक है, तू छा रोण जो पुट, चाहे तैयार कर, सफर थकाए वेठो। जी मामा। डॉक्टर पाण छॾियो या सोरी हलायो? अरे तू यको गुम। मां त रोज हुरखुर में होइस। इजाजत त डॉक्टर ने पाण ॾिनी आ, पर पैसे जी गाल मारे विधो। चाचा हिते मसला वधी विया, ईंदे ईंदे रहिजी वियुसि। छाजा मसला? वॾा मसला थी पिया आहिनि चाचा, पोइ तोखे ॿुधायां थो मां। ठीक आ, चङो तू ही रहल दवा तो अची। ठीक आहे चाचा, मां वठी थो अचां। इन सोढूअ मुंहुं में लॻाए किथे गुम करे छॾियो आहे ऐं पाए असांजो थो। चवे छा थो? हीरल काॾे वियो आहे नज़र नथो अचे। चयां पे त नज़ीर खे वठी थो अचां। नज़ीर त रईस परवेज़ खान ॾे पियो। ओए मीरल वरी किथे ॻोल्हण वियो अथसि? थी सघे थो घर ॾिसण वियो हुजेसि। अची वेंदा, तव्हां कम जी ॻाल्हि कयो। कम जी ॻाल्हि सोठ हली ॿुधाईंदो। सरदार परवेज़ खान 3 ॾींहं जो चयो आहे। मां त चवां थो 3 ॾींहं छो, अॼु खो था शुरू कयो। कहिड़ी मोम सोडल? बहराम खे भोर भोर करण ऐं दादर जे घर ते चढ़ाई करे नज़ीर जी वंगार वहण। सोराब ऐं शफ़न जे घरां
मुमल खे छॾाइण ऐं डंड में ॿी बांह खणण। जेकॾहिं हिन दफ़े नाकामी थी न, कंहिंसां बि घटि न थींदी। सोढल जी झड़प हाथी हंधो न चुरे। त पोइ अॻु में कंहिं ते कड़कजे? बाराम खान ते। जे परवेज़ खान खे पक पए त असां जेको कुझु चवंदा आहियूं उहो कंदा आहियूं। कयूं से हींअर ई तलाश। तलाश छा जी? संदसि तर में हली ॻोल्हिजे। पोइ देर छा जी आहे? हलो अॻु में ताड़ कजे, पोइ वञी मथां कड़कजेसि। इन्हनि मामलनि में देर न कबी आहे। ताड़ण ऐं कड़कण वक़्तु छो ज़ाया कजे? बाराम ऐं पगन खे समक अची वेंदी त शहबाज़ जी बिरादरी छा आहे ऐं सोढल कहिड़े पाणी में आहे। हर दफ़े हार क़बूल न आहे। सरकार वापस हलो। छो? अलाए सरकार मुखां विख नथी खजे। सबब हूंदो न गोर। पोइ इन जे करे सरदार शहबाज खान असुल ही बाग घुमंदो। मुंहिंजो साथ मुंहिंजे सरकार। संदसि याद निड़ी में सुरकण वांगुर वकोड़े वई आहे। हौसलोदार गोर, तोखे त सभु मालूम आहे न। नथो पुॼे सरदार सब्र। जिथे थो वञा अखियुनि ॾाढो फिरी थो अचे। ओताक बाग, ज़मीनूं, गाॾियूं हर वक़्तु गॾु हुअसि सरकार। मां मरी पवंदुसि सरकार, मां मरी पवंदुसि। हौसलोदार गोर। पर हौसलो किथां आणियां सरकार? सरदार शहबाज खान सां गॾु 24 कलाक हूंदोसि। हरदम साणसि गॾु गुज़रियो। बनी बारो ऐं बाग ॾिसां थो त ॼण शहबाज खान साम्हूं लही आयो आहे। नथो ॾिसी सघां सरदार। ओ दिलि तां नथो लहे बाबा। मुंहिंजो बि त भाउ आहे, मूंखे ॾुख न हूंदो? बराबरि साईं, तव्हांजो भाउ आहे, पर मुंहिंजे सिर जो साईं हो ऐं महबूब आहे। हुन जूं हक़लूं, हुन जा धड़का मुंहिंजे लाइ ॼण प्यार आहे। ऐं प्यार विछड़ंदो आहे त माण्हू ख़ाली खोखो थी वेंदो आहे। गोर, कुझु संधाइता धक जिगर ऐं कुर्ते सां बर्दाश्त कबा आहिनि त जे दुश्मन खे लखा न पवे। उख गुड़ा गोर, उखे छड़िए गुड़ा। नज़ीर कोने, किथे ॾिसांसि? तूं अकेली? नूरी किथे आहे? ॿुधाए थी। हलंदा मासी ख़तीजा नज़ीर सां गॾु पक सां ठही लिकी छपी वठी आयो अथनि ऐं कराची वेंदो। ॿुधाए मूंखे त किथे आहे कारी? नज़ीर ॻाल्हि बस जेसी ते न ॿुधंदुमि, जेसी ते मूंखे न ॿुधाईंदीअ। नज़ीर असल में
कूड़ ते ॻाल्हाए तूं खणी केतिरा बि कसम खण मां यकीन न कंदुसि छो त एतिरो वक़्तु कंहिं घेर वटि साम बहाने रही बची कोन थी सघो सो बि उन वटि जेको असांजी बिरादरी जो दुश्मन ऐं सरदार जो कातल हुजे छा बि हुजे पर मां कसम खणंदसि त असली ॾोहारी मीरल आहे जंहिं असांखे मजबूर कयो बस बादल वटि वञा त ॾुख न कयां ऐं न वरी शक कयां ॿुधाए ॿुधाए त नूरी किथे आहे ॿुधाए ओए ओए ॿिन्ही जा लाश रेस किनार में लोड़ींदुसि बाक़ी मीरल जे दिमाग़ जी मुख कुतनि जे हवाले कंदुसि काॾे वई पोड़े हिन जो लाश मूंखे केनाल में लोड़णो हाणे त नूरी मुंहिंजी आहे न मूंखे सम्झ में न आयो भगन छा सरकार एसएसपी जॾहिं एसएचओ सां ॻाल्हाए पियो त ईअं पियो लॻे ॼण एसएचओ एसएसपी हुजे ऐं एसएसपी एसएचओ हुजे साईं टेकियल आहे एसएचओ फरमान अली टेक अथसि एमएनए जी पोइ छो न कंदुसि एसएसपी हेठां ई नड़े आहे ई बेकार तोखे कहिड़ी ख़बर सरदार खां पुछो वीरल सही आहे भगन टेक अथसि भगन न त एसएसपी ने माण्हू थी ॻाल्हायां सो बि एसएचओ सां बस बाबल तव्हां बि पीरल पाॿोड़ी जे साज़िश जा शिकार थी वियो बाक़ी मूंखे पाण खे बेकार थो लॻे बाबल जे हुकुम कयो त बगन जी सत बगड़ जो झट अरे बगन बीमारी तूं एसएचओ खे छा कंदे सीनो साईं दे सूबेदार सां ए साया ए हींअर त एसएचओ आहे न सुभाणे आईजी ऐं डीआईजी सां मिलणो पवंदो न त गिचीअ में पइजी वेंदो ऐं दादर जी गिचीअ में नाक खून पइजी वेंदो पेरी फोन न पे कई बेवकूफ थी वेंदो आहे सोडल ख़बर पवंदे ई फोन कई हूंदई न यार अनवर आ ही सुस्त फिर त आई धीअ मां तोसां आहियां नूरी अम्मा मां तुंहिंजी मां आहियां न तूं मां थियण नथी चाहे मासी अम्मा अम्मा ख़दीजा मूंखे ओढ़ा में उछलण वई आहे सब्र कर धीअ वो भी का मसलियत सोचे पो वई हूंदी न मुंहिंजी निड़ीअ ते काती फेरण वई आहे हू आहे न नज़ीर मां हुन जी तबियत खां वाक़िफ़ आहियां मासी अम्मा खे या मारे छॾींदो
या हुते बंदि करे छॾींदो। मासी तूं मूंखे बचाए। मां त वस कया आहिनि धीअ। दादन त मुखालिफ़त जे जबल खे कुल्हो ॾिनो आहे, ॿियो छा कयूं अञा? इहो जबल कुल्हे ते खणी सघे त मां हयाती भर तयारु आहियां। नूरी, मां तुंहिंजी ॻाल्हि न सम्झियमि। अञा कीअं सम्झायां मासी? मां तुंहिंजी धीउ बणिजी रहण थी चाहियां। सो बि सम्झो अथमि, रहंदी हमेशा। पोइ देर छो थी करी? मुंहिंजो दादन सां निकाह कराए न मासी। चरी, हुन तोखे भेण सॼो आहे, साम जहिड़ी पाक अमानत आहीं दादन जी। लोक छा चवंदो? मासी, दादन मूंखे भेण चयो आहे, अमानत जे करे, न त संदसि भेण आहियां त कान। तोहमत ईंदसि। मासी, जॾहिं मां ख़ुदि राज़ी आहियां त तोहमत छाजी? तोहमत इहा हर कोई सम्झंदो त साम तोखे इन करे ई बणायो अथसि। टोकूं कंदा माण्हू, इल्ज़ाम हणंदा। मासी, पया हणनि, मां उन्हनि खे मुंहुं ॾींदसि। पर दादन न ॾेई सघंदो। बहरहाल तूं दिलजाए कर, इन ई ॻाल्हि खे ॾिसबो। मूंखे मारी छॾींदा। मूंखे बचा, मां मरण नथी चाहे, मूंखे बचा। मारी छॾींदा। केर? अम्मा खदीजा, अम्मा अभी खदीजा, अम्मा अम्मा मासी, अम्मा। रिंगटन असांजो सुख चैन सारंग जी सेहत खतरे में विझी छॾी आहे। तुंहिंजे ने गपीअ घर जा ठिकर सुकाए छॾिया आहिनि। तुंहिंजो इहो रोइण असांजे लाइ पिट पारातो आहे। बंदि करे पिट पारातो, न त अखियुनि में शीखूं त पाइण ॾिसे। ये करण खां भलो आहे मामी त ज़हर ॾे, जान छुटी पवे। ज़हर जे त मलालन में अची वञा, मुंहिंजूं ख्वाहिशूं खाक में मिली वञनि। मूंखे सारंग जो तुकुम खपे। तोखे ओसी ताणी जीअणो आहे जेसि ताणी सारंग खे औलाद नथो चे। तोखे चयमि न त पिट को बंदि कर, न त समझी थी धाणो धणकी आहे, निधणकी न है। उठ हले हथ मुंह धो, उथ मानी तैयार कर। मुंहिंजो सारंग घोट घुमण वियो आहे शफाना सौराब सां। मोटी अची न ॾिठो में त उखरीअ में मथो विझी मूरी सां कुटींदीसां। कौन थी ड्रिजा तुझे कैंट्री गे खां। धीअ, जेॾी महिल अचां तो तुंहिंजी अखियुनि में लुड़क, छो थी रोई? छो थी पंहिंजी अखियुनि जो नूर विञाई? मां मामा, मामी धाणो जे ज़बान जे तीरनि मुंहिंजे जिस्म, मुंहिंजे रूह ऐं मुंहिंजे ज़हन खे ज़ख्मी करे विधो आहे। संद संद कुरे तो मुंहिंजो रूह, मुंहिंजो दिमाग़ ॼण फरूण थी वियो आहे। मां आहियां न पुट, छॾ धाणो खे। मां त छॾिया, पर मामी धाणो बि छॾे न मामा। उथंदे वेहंदे अखि में काठी आहे, उहो ॾींहुं ख़ाली न आहे। उन जूं ॻाल्हियूं दिलि में न कर। मुंडियूं काती कुख में लाए थी छॾे, सहप खां ॿाहिरि आहिनि। बंदूक जहिड़ियूं संदसि ॻाल्हियूं कीअं सां? धीअ, तूं मूं ॾे ॾिस, छॾ हिन धाणो बूढ़ड़ खे। ही छॾे, पर मां बि छॾियांसि न। पाश तो कर हिन निभागीअ जी। हिन जी पाश केन त पोइ जीअं समझी थो घर बि नज़र न ईंदई। धाणो धणकी आहे, निधणकी न है। अम्मा,
ओ मुझी मिठड़िया मां, ॾिस न, माउ जे पेरनि जे हेठां जन्नत हूंदी आहे। माउ दुआनि जो दर हूंदी आहे। पुट जे लाइ छपर छांव हूंदी आहे। अमड़, अलाए छो मनहूसियत मुंहिंजो पीछो ई नथी छॾे। जेको बि कमु कयां थो न, उन में नाकामी मिले थी। किथे भी मूंखे कामयाबी नथी मिले। या नहूसियत मनहूसियत अलाए कॾहिं मुंहिंजो पीछो छॾी थी। पुट, रब साईं तोखे सोभ ॾींदो, उहो बि अमन ऐं सलामती सां। अमा, तिर जेतिरे फ़र्क़ सां बाराम खान निकिरी वियो ऐं बची वियो, न त हिन महिल ताईं मस्जिदनि मां ऐलान थियनि हा त बहराम खान मरी वियो, क़तल थी वियो, ऐं हुन जे जनाज़े निमाज़ जो ही टाइम मुक़ररु आहे। बहराम खान छो? अमड़े, उहो इन्हीअ करे जो बहराम खान जी बिरादरी जे माण्हुनि असांजे सरदार जे मथां हमलो कयो आहे। इन्हीअ करे सरदार जे बदिले में सरदार हेठियां मज़लूम माण्हू छो मारिया मां। इन करे मूं सोचियो त बहराम खान जो सिर खड़ा, तॾहिं वञी पलांद बराबर थींदो, हिक जेतिरो पलांद थींदो। ये पोइ जूं ॻाल्हियूं आहिनि। हिकर पंहिंजे नक जी मर्त लाहे। अमड़े, तॾहिं त तोखां दुआ वरतम त जीअं नाकामीअ जी बुराई डरे ऐं मूंखे कामयाबी मिले। अलाह कामयाबी सां हमकनार कंदई पुट, पर पंहिंजे एहतियात ऐं ख़्याल सां कदम खणजांइ। अमा, उहो त हर वक़्तु मुंहिंजे ध्यान में हूंदो आहे, पर नाकामयाबी न ॾिसां मां। जित वञा मूंखे सोभ ई सोभ मिले ऐं कामयाबी मिले। अलाए छो जंहिं बि कम में हथ थो वञा नाकामी थी मिले। पुट, तूं वहम में न पओ। अलाह वॾो कारसाज़ आहे। मूं ॿी ॻाल्हि सोची आहे। कहिड़ी? ॾिस न पुट, मूं महिल पाण निख़्ती आहे। हितां हुतां ॻोल्हे हुनजो अतो पतो मालूम करे पोइ गतरा करींसि। रुगो सोराब ते ज़ोर न ॾे। अमड़े, सोराब ते ज़ोर ॾियण में संचाई आहे। इर बि लिकी वेंदो ऐं खैन मत बि अची वेंदी। अमड़े, सोराब वारनि जी बाह खणंदुसि त जीअं उन्हनि जो कंध झुकियल रहे, ऐं उन खां पोइ इहे सोराब वारा पाण ई ॻोल्हे मूमल खे हथ करे मूंखे ॾींदा। उन खां पोइ मूमल जा गतरा करे ऐं हुन जी कबर घर जे दर जे ॿाहिरां ठाहींदुसि त जीअं रोज़ लताड़ जती रहे। हे तोखे कीअं सम्झायां? कंहिंजी बाह खण एॾो सवलो न सम्झ। घर छॾणो पवंदो, घर। अमड़, कंहिंजी बाह लिकाइण ऐं फबाइण सवली आहे? ना मां, नामुमकिन आहे, नामुमकिन। मूमल खे लिकाए वेहनि ऐं ही सोठल माठ करे कंध झुकाए वेही रहे।
ना मां, ना, यो नामुमकिन है। अम्मा, यो इन सोठल जे लाइ, इन सोठल जे लाइ मौत आ, मौत। ये समझ त सोठल जीरो भी आ, मौल भी आ। ई सोठल जेको तुझे सामू वेठो, मौल सोठल थई, पुत थई, पुत। हर रोज जिया तो हर रोज मरा तो। रहो घर ओ मुझी चीचल मां, पुची मिठड़ी मां। घर छड़ण का बेहतर ना है तो ई सोठल पलांत करे अमड़े। हाणे हीअं थो कयां, घर को बाहर निकिरा ही नथो। घर जे अंदर पोती पाए हिकड़ी कुंडड़ीअ में माठ करे चुपड़ी करे वेही रहा। ना मां, सोठल मरी त सके थो, पर ये बुज़दिरनि वांगुर नथो करे सघां। अमड़े तकबर खो तौबा, तौबा तकबर खो, 1000 भेरा तौबा। ये मुझे सामू कुछ भी ना है, कुछ भी ना है मुझे सामू। चुपड़ी करे वही। सोठल मरी त सके थो, पर ये तो करे सका। पत्थर जा बाढ़ू तकबर खो तौबा, तौबा तकबर खो, जो 1000 भेरा तौबा। मंजर जे देखा ये मुझे सामू कुछ भी ना है, रिश्तन के रुलाइन था। ये पत्थर जा माण्हू इंसान